अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं ईरान विच में 2 हफ़्तनि जी जंगबंदी। इसराइल बि इतफ़ाक़ करे वरितो। पाकिस्तान जी सफ़ारतकारी कामयाब। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जी कोशिशुनि रंग लाथो। अमेरिका ईरान मथां 2 हफ़्ता हमला न कंदो। ईरान बि जवाबी कार्रवाई रोके छॾियूं। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ 2 हफ़्तनि लाइ खोलण वारे पाकिस्तान जी तजवीज़ क़बूल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त उहो ऐलान कंदे ख़ुशी थी आहे त अमेरिका ऐं ईरान जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो आहे। लिबनान ऐं ॿियनि हंधनि ते हलंदड़ वेढ़ बि रोकी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिका ऐं ईरान जे वफ़दनि खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। अमरीकी सदर पारां ईरान मथां 2 हफ़्तनि लाइ हमला रोकण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जंगबंदी बैदि 100% फतह हासिल करे वरिती आहे। 15 नुकाती मंसूबनि मां अक्सर नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी चुको आहे। पंहिंजे ट्वीट में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि लाइ हमला बंदि कया विया आहिनि। उमेद आहे त हरम्स वारो सामूंडी लंघ जल्द ऐं महफ़ूज़ बुनियादनि ते खोलियो वेंदो। अॼु दुनिया जे अमन लाइ वॾो ॾींहुं आहे। ईरान हरम्स वारो सामूंडी लंघ 2 हफ़्तनि लाइ खोलण जो ऐलान करे छॾियो। परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पारां ईरानी क़ौमी सलामती काउंसिल जे फ़ैसिले ते बयान जारी। अब्बास इराक़ची चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी कोशिशुनि खे साराहियूं था। ईरान शहबाज शरीफ़ जी अपील ते 15 नुकाती तजवीज़ूं क़बूल करे वरितियूं आहिनि ऐं ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त क़बूल करे वरिती आहे। अमेरिका बि ईरान जे 10 नुकाती तजवीज़ जे फ्रेमवर्क ते इतफ़ाक़ कयो आहे। अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान मथां हमला रोकिया विया त ईरान फ़ौज तरफ़ां बि दिफ़ाई कार्रवायूं बंदि रहंदियूं। जंगबंदीअ ते ईरान में जश्न, लखे माण्हू रोडनि ते निकिरी आया। तेहरान, कुम ऐं ॿियनि शहरनि में शहरियुनि पारां गाॾियुनि ते रैलियूं, माण्हू ॿारनि समेत झंडा खणी रैलियुनि में शरीक, ख़ुशी ऐं फतह जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की ऐं आलमी सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो। ख़िते में छिकताण ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते काबीना की ब्रीफिंग। ज़रियुनि मूजिब वज़ीर आज़म काबीना के अमेरिका ईरान जंगबंदी लाइ सफ़ारती कोशिशुनि ते एतमाद में वरितो। ज़रियुनि मूजिब काबीना इजलास में पेट्रोलियम शयुनि जे ज़ख़ीरो जो जाइज़ो वरितो ऐं अघनि ते ग़ौर वीचार कयो वियो। जंगबंदी खां पोइ एशियाई स्टॉक मार्केट में तेज़ी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में 12,362 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,000 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वई। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 1 खां 4 ग्रेड वारियूं नौकरियूं जल्द ॾिनियूं वेंदियूं। गुड गवर्नेंस जे करे इलेक्शन में पीपी अॻु खां वधीक सीटूं खयूं। सूबे जा माण्हू पीपल्स पार्टी जी कारकरदगी खे मञनि था। मुखालफ़नि जो कमु प्रोपेगेंडा करणु आहे। जकाबाद में एजाज़ जखरानी सां वालिद मीर बाबल जखरानी जे वफ़ात ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी सतह ते पाकिस्तान जी वॾी कामयाबी ते अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुरिजे। हुकूमत शहीद भुट्टो जी परॾेही पॉलिसी ते अमल कंदे गैर जानिबदार हैसियत सां कमु कयो, जंहिंसां पाकिस्तान जे मुस्बत किरदार खे आलमी सतह ते मञता मिली आहे। रुख फार्म वेझो जवाबदार कारण इल्ज़ाम हेठि घरवारी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। दादलो थाणे जे हथ ॻोठ शहबाज़ बुलो में औरत अकीला चांडियो बेदर्दी सां क़तल। कारणे जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मुबीन बुलो कुहाड़नि जा वार करे ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थी वियो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। मीरो ख़ान वेझो शागिर्द मुबैना तौर ख़ुदकशी करे छॾी। 10हीं क्लास में पढ़ंदड़ अब्दुरऊफ़ कलोड़ो ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंतांदो। वारसनि जो चवणु आहे त को बि मसइलो न हो। ख़बर नाहे त नौजवान आपघात छो कयो आहे।